नाज़रीन, मोटरवे करप्शन स्कैंडल में अॻूणे डीसी ताजफीन आलम जी घरवारी गिरफ़्तार थी आहे। नौशरो फिरोज़ खां जिते मोटरवे करप्शन स्कैंडल में अॻूणे डीसी ताजफीन आलम जी घरवारी गिरफ़्तार कयो वियो आहे। एंटी करप्शन अॻूणे डीसी जी घरवारी जी गिरफ़्तारी बाबति रिपोर्ट अदालत में जमा कराए छॾी आहे। एंटी करप्शन जी रिपोर्ट मूजिब अॻूणे डीसी जी घरवारीअ खे गिरफ़्तार करे जांच में शामिल कयो वियो आहे। नाज़रीन, नौशरो फिरोज़ खां मोटरवे करप्शन स्कैंडल में अॻूणे डीसी ताजफीन आलम जी घरवारीअ खे गिरफ़्तार कयो वियो आहे। एंटी करप्शन अॻूणे डीसी जी घरवारीअ जी गिरफ़्तारी बाबति रिपोर्ट अदालत में जमा कराए छॾी आहे। जॾहिं त एंटी करप्शन जी रिपोर्ट मूजिब अॻूणे डीसी जी घरवारी गिरफ़्तारी करण जी जांच में शामिल कयो वियो आहे। जॾहिं त रिपोर्ट में इहो बि चयो वियो आहे त अरफिया ज़िया खे जल्द रिमांड लाइ अदालत में पेश कयो वेंदो। नाज़रीन, नौशरो फिरोज़ खां मोटरवे करप्शन स्कैंडल में अॻूणे डीसी ताजफीन आलम जी घरवारीअ खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त एंटी करप्शन अॻूणे डीसी जी घरवारीअ जी गिरफ़्तारी बाबति रिपोर्ट अदालत में जमा कराए छॾी आहे। रिपोर्ट में चवणु आहे त अॻूणे डीसी जी घरवारीअ खे गिरफ़्तार करे जांच में शामिल कयो वियो आहे। एंटी करप्शन जी रिपोर्ट में मूजिब अरफिया ज़िया खे जल्द रिमांड लाइ अदालत में पेश कयो वेंदो। वधीक चवणु आहे त अॻूणे डीसी जी घरवारीअ खे गिरफ़्तार करे जांच में शामिल कयो वियो आहे। नौशरो फिरोज़ खां मोटरवे करप्शन स्कैंडल में अॻूणे डीसी ताजफीन आलम जी घरवारीअ खे गिरफ़्तार कयो वियो आहे। एंटी करप्शन अॻूणे डीसी जी घरवारीअ जी गिरफ़्तारी बाबति रिपोर्ट अदालत में जमा कराए छॾी आहे। एंटी करप्शन जी रिपोर्ट मूजिब अॻूणे डीसी जी घरवारीअ खे गिरफ़्तार करे जांच में शामिल कयो वियो आहे। वधीक चवणु आहे त इरफा ज़िया खे जल्द रिमांड लाइ अदालत में पेश कयो वेंदो। नौशरो फिरोज़ खां मोटरवे करप्शन स्कैंडल में अॻूणे डीसी ताजफीन आलम जी घरवारीअ खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त एंटी करप्शन अॻूणे डीसी जी घरवारीअ जी गिरफ़्तारी बाबति रिपोर्ट अदालत में जमा कराए छॾी आहे। एंटी करप्शन जी रिपोर्ट में चवणु आहे त अॻूणे डीसी जी घरवारी खे गिरफ़्तार करे जांच में शामिल कयो वियो आहे। इन हवाले सां नौशरो फिरोज़ मां असां लाइन ते मौजूदु आहे अख्तर ख़ासकेली। जी अख्तर, छा तफ़सील आहिनि? M6 मोटरवे करप्शन स्कैंडल जो मुख्य किरदार आहे ऐं अॻूणो डीसी आहे ताजफीन आलम। उनजी जेका घरवारी आहे इरफा ज़िया, उहा गिरफ़्तार थी वई आहे। एंटी करप्शन टीम सखर जे जज खे रिपोर्ट ॾिनी वई आहे गॾियल जांच टीम तरफ़ां त अॻूणे डीसी ताजफीन आलम जी जेका घरवारी आहे उनखे नेब FIA ऐं एंटी करप्शन जी जेका टीम आहे उहो संदसि नंबर ट्रेसिंग ज़रिए गिरफ़्तार करे जांच में शामिल करे छॾियो आहे। इन हवाले सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। वकील आहे माशूक सूमरो, हुन इहो ॿुधायो आहे त एंटी करप्शन जी टीम जेका आहे अदालत खे इहा आगाही ॾिनी आहे त अॻूणे डीसी ताजफीन आलम जी घरवारी नेब FIA एंटी करप्शन जी गॾियल टीम वटि तहवील हेठि आहे ऐं केस जेको आहे सो जल्द रिमांड लाइ एंटी करप्शन कोर्ट में पेश कयो वेंदो। वाज़े रहे त इन केस में 5 जवाबदार जेके आहिनि अॻूणे डीसी ताजफीन आलम जे अॻूणे PA समेत जेके 5 जवाबदार आहिनि उहे हिन वक़्तु जेके आहिनि उहे पुलिस जी कस्टडी में आहिनि, जिन खे अॼु वधीक 5 ॾींहनि जे रिमांड ते जेको आहे सो पुलिस हवाले करे छॾियो। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अख्तर ख़ासकेली तफ़सील ॾियण जे लाइ।